अस्सलाम वालेकुम यार मदद दोस्तों उम्मीद है तमाम खुश हैं खैर सा हूंदा दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो अलिनो ख़ान आबासी यूट्यूब चैनल दोस्तों इनके सब्सक्राइब कयो घंटी आल प्रेस कयो दोस्तों जिसां तव्हांखे मां ॿुधाईंदुमि माघ 38-39 किस्त बाबति अपडेट ऐं न्यूज़ तव्हांखे सां ॿुधाईंदा दोस्तों तव्हांखे सां ॿुधाईंदा हलंदासीं त वसायो उहो पंहिंजा माण्हू वठी छोकिरा वठी कमाइण लाइ शहर निकिरंदो आहे। ॿिए तरफ़ खां दोस्तों तव्हांखे ॾिसण में ईंदो त मोर खां रांझण जी भेण माफ़ी वठंदी ऐं वठण जी कोशिशि कंदी आहे। दोस्तों मोर चवंदो आहे त जॾहिं मेड़ाको थींदो त उन में ॻाल्हियूं ॿोलियूं थींदियूं त पोइ माफ़ी मां कंदोमांइ। दोस्तों हिकिड़ी ॻाल्हि थी सघे थी तव्हांखे मां आगाह ॻाल्हि खां कंदो हलां त मोर जो को कसूरु न आहे। मोर चयो त चएसि त तूं मूंखे वणंदी आहीं। ॿियो तरफ़ दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त ॾिसूं दोस्तों अॻिते छा थो थिए। हे दोस्तों जाम मोर माफ़ी ॾिएसि थो या नथो ॾिएसि त मेड़ाको थींदो। ॿिए तरफ़ खां दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त वसायो पंहिंजे ई माण्हुनि मां फासी वेंदो आहे पाण। ॿियो दोस्तों जुमे मां ऐं दोस्तों ॿियो तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं काफ़ी सारा जेका हुन जा दोस्त आहिनि पाॾो आहे ऐं साईं गुंको आहे। ॿियो तरफ़ तव्हांखे ॿुधाईंदासीं त लोलो आहे दोस्तों हिन मां फासी वेंदो आहे। चवंदा आहिनि त उहो दोस्तों चवंदा आहिनि त जीअं तव्हां ॾिठो काफ़ी सीननि में त रांझण खां पैसा खसिजी विया त ललियारा चवंदा आहिनि त ललियारा अची आने चवंदा आहिनि इन में वसायो फासी वेंदो आहे। ऐं दोस्तों हीउ तव्हांखे पार्क नज़र ईंदो। हिन में पार्क में हिन रस्ते सां ईंदा आहिनि पिया त हो ॾिसंदा आहिनि अहिड़ो पार्क न ॾिसंदा आहिनि त अहिड़े हिसाब सां भॼी वेंदा आहिनि। वसायो उन मां फासी वेंदो आहे। दोस्तों वसायो उन मां फासी ऐं अड़िजी वेंदो आहे। उनखे वसायो इनखे ॻोल्हींदो ऐं वॻलींदो आहे। दोस्तों ॿिए तरफ़ खां तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त वसायो रोज़ीअ लाइ हे कोशिशि कंदो आहे। ॿिए तरफ़ खां दोस्तों तव्हांखे ॾिसंदासीं त हे नवां जानवर ठहियल ॾिसंदा आहिनि त परेशान थी वेंदा आहिनि त ॾिसंदा आहिनि त हे कीअं ईअं ठहियल आहिनि। परेशानी हिन खे अची वेंदी आहे। ॿियो तरफ़ दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त वसायो वठंदो कमिरो वठी ऐं पोइ उहो शहर कमाइण जो सोचींदो आहे। ॿिए तरफ़ खां दोस्तों बगी खपाईंदो आहे खड़पील बगे जा पैसा कुझु पाण वटि रखंदो आहे कुझु भाउ खे ॾींदो ऐं कुझु मुजिरे खे पैसा ॾियण जी कोशिशि कंदो। दोस्तों 38-39 में तव्हांखे ईअं ॾिसण में ईंदो। दोस्तों असांजी नंढी गुज़ारिश आहे असांजे यूट्यूब चैनल अलिनो ख़ान आबासी खे सब्सक्राइब कयो घंटी आल प्रेस कयो। ॿियो तरफ़ दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदा हलंदासीं त अॻिते न्यू वीडियो जी दोस्तों किस्त जे बारे में तव्हांखे अपडेट बाय अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं। ऐं दोस्तों तव्हांखे असां ॿुधाईंदासीं जे असांजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त कमेंट में राय जी इज़हार ज़रूरु ॾींदा। ऐं दोस्तों मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। इजाज़त ॾींदा अलिनो ख़ान आबासीअ खे। दोस्तों तव्हांखे असां मुंहिंजी हिकिड़ी ॿी गुज़ारिश कयूं वञा दोस्तों वीडियो पसंदि अचे त लाइक कंदा कमेंट ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि जी महिरबानी थींदी ऐं प्यार भरो दोस्त तव्हांजो असांजो प्यार तव्हां जे करे असांजा सब्सक्राइबर ऐं व्यूवर तव्हां ई आहियो तव्हां जे करे असां आहियूं। दोस्तों मिलंदा नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।